खैरा खुशा असां कोरट पे आयासीं हाज़िरी आहे। असां सां वॾा काई सलूक कोन्हे न मोबाइल आहे जेल में। भाउ खे चवां न को ॿियो अंदरि जीअं आम कैदी हूंदो आहे ईअं बि आहियूं, न को पीसीओ आहे। हाज़िरनि ते बि माना सख़्ती सां आननि, कोरट में बि सख़्ती सां पेश कंदा आहिनि। मानी उहो ई भतो आहे जेका आम कैदी जेका नशे ई खाईंदा आहिनि, उहो ई भतो आहे। ठीकु आहे, बाक़ी जेल वारनि जी कसूर न आहे। असां जेके बि वाइदा कयूं बिल्कुलु कूड़ा वाइदा कयूं, पुरननि ते हथ रखिया ऐं बाक़ाइदे तव्हां जेल न वेंदा वे, तव्हांजा DIG ऑफिस में केस ख़तमु थींदा, उहो बि सॼो कूड़ निकितो। हाणे पुलिस मुक़ाबिलो टुटल आहे, बि पुलिस वारा असां ते बयान भरियूं ॾिनियूं वेंदा आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ पंहिंजे सां जेके टुटल केस टुटा आहिनि 18 19 ॿुधी न, बाक़ी जेके 5 वारो केस हुयो उन में अॻे 20 माण्हू 30 माण्हू बाइज़त भरे ईंदा। जीअं असां कोर्ट में पेश थियूं उन्हनि जे वारसनि खे बि जंहिं बि उथायो आहे उन्हनि वकील कया आहिनि आॾा, काई रुपए जी रिआयत कोन्हे ॾिनी, हथ कुराननि ते रखियल आहे। असांजो उन कुराननि ते यकीन आहे, इंशाअल्लाह अल्लाह भलाई कंदो। बाक़ी तव्हांजो रिलीफ बि आहे, जागरनि खे बि आहे, ॿुधूं पिया हर क़ौम खे आहे। जेके असां 4 5 माण्हू आहियूं शरण माण्हू जेके बसि हितां रौती कचे जा, असांजे लाइ रुपयो हिकु रिलीफ बि कोन्हे ॾिनो, न को सोचियो बि अथनि। हर बे फासाइण जी कंदा पिया आहिनि। पोइ मुक़दर खटाए भाउ मिठा, ॿियो ख़ैर आहे खुशां।